नाज़िन घोटकी में चाचड़ برادري जे ॿिनि धुरियुनि में झेड़े दौरान हमलो कंदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज जी मुज़ाहिरो कयो वियो। उन हवाले सां ॾिसूं था अहसान कलवड़ी जी ही रिपोर्ट। नाज़रीन, गुज़िरियल ॾींहुं घोटकी बाईपास ते चाचड़ बिरादरी ॿिनि धुरियुनि में झेड़े दौरान चाचड़ बिरादरी जा 2 ॼणा ज़ख़्मी थिया। ज़ख़्मी थियल नौजवाननि जी जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ चाचड़ बिरादरी जे मुतासिर धुर पारां ए सेक्शन थाणे आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो आयो आहे। हिन वक़्तु आउं मौजूदु आहियां धरणे वाले हंधि। अचो त असीं हिते मौजूदु चाचड़ बिरादरी जे माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। माण्हू नाक कल्ह ज़ख़्मी कया अथऊं, मारे चुका नहीं। असांजा माण्हू मरणी गा हाणे थोरो होश में आया नहीं। रहीम यार रेफर ने हिन वक़्तु असांजे माण्हुनि जी हालत तमामु नाज़ुक आहे। असां सां कंहिं बि कानूनी इदारे का मदद न कई आहे। 2 ॾींहं पहिरियों असांजो महीनो खनि पहिरियों असांजो मसइलो हलदड़ हुयो ऐं घर में गिरियो हुयो। उन खां बाद जेको हाणे कल्ह असांजा माण्हू ज़ख़्मी कया अथई वठी करे असांजो फ़ैसिलो थियल रफ़ीक साहब कयो आहे। उन खां पोइ घुराए करे असांजे माण्हुनि सां नाजाइज़ी कई आहे। असां SHO खां मुतालबो कयूं था असांजी जेको आहे साफ़ शिफ़ाफ़ जेको आहे असांजी इंक्वायरी कराए ऐं माण्हुनि खे फिलफोर गिरफ़्तार कराए। बाक़ी सरियाम ॾींहं जो दहशतगर्दनि वांगुरु गोलियूं हणी विया आहिनि। असांजो मुतालबो इहो आहे त कानून जे कटोरे में आणियो वञे। असांजी FIR नथी थिए, इन जे बावजूदि पुलिस FIR नथी कटे। असांजी मामद पुलिस बदल आहे, उन्हनि सां असांजो मुतालबो इहो आहे उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे जल्द जल्द। अचानक अची फ़ैसिलो बि थियल, हर शइ ॻाल्हि थियल अची करे मोहम्मद चाचड़ हाजी मल्हार चाचड़ एहसान असांजे हमराहनि खे मारे सॼियूं हलिया विया। असांखे इहो मुतालबो इहो आहे त जल्द में जल्द हाजी मल्हार खे अहमद खे एहसान खे जल्दी गिरफ़्तार कयो वञे। सुलियो थी वियो। उन खां पोइ मोहम्मद अची करे हिननि जा 2 माण्हू ज़ख़्मी कया आहिनि, विड़ियो आहे ऐं उहो खजी आया आहिनि। रहीम यार मुतालबो इहो आहे त SHO इन ॻाल्हि खे लवाए थो पियो। पैसनि ते विकामजी करे जेकॾहिं माण्हू माराइणु चाहे थो त पोइ उहो दहशत जी अलामत आहे। पोइ हर कंहिंजा नंढा वॾा आहिनि। असां इहे गवर्नमेंट खे अपील कंदासीं त इंसाफ़ कयो वञे। वरी असांजे घर में नाजाइज़ घिरियो अची असांजे कुंवार खे बि धका आया, असांजी छोकिरी खे बि ॾाढा धका आया। वरी असां फिरियाद कईसीं त वरी उन असांजे मथां कूड़ी FIR कटाई। महिरबानी करे ऑफिसरनि खे ॿांह ॿधूं था, अर्ज़ु कयूं था त महिरबानी करे असांखे इन खां भउ आहे, असांखे इन खां माफ़ी कयो ऐं असांखे मिंट में ठाहियो वञे।